दोस्तों अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे 8हों ऐं ही एल्बम जेको आहे मास्टर मंज़ूर जे विछड़ी वञण खां बाद हिननि थर प्रोडक्शन वारनि तयारु कयो एल्बम। ऐं हिन में जेके गीत आहिनि उहे हिन में पहिरियों तासुर हले थो, उन खां बाद गीत आहिनि ऐं गीत जेके आहिनि अॻिलनि एल्बमनि जा आहिनि। हिन में को बि गीत नओं न आहे, सभु गीत रिलीज़ थियल आहिनि। पर हिन एल्बम खे काफ़ी माण्हुनि बार बार ॿुधो, छो जो हिन जे तासुर में जेके हुन विछड़ी वञण जा ग़म हुया उहे बयानु करे उन खां बाद गीत हलायो पियो वञे। ऐं हिन में मुंहिंजे गीत पसंदि जो जेको आहे साबित करे छॾी, परायो नेठि परायो आहे। ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि, उहे शामिलु कयूं, उन खां बाद तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरीं कमेंट्स आहे भाउ वहीद जी, वेरी नाइस पिक्चर लिखियो अथई। उन खां बाद एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे बहितरीन एल्बम 6। ऐं उन खां पोइ महमीर कलोड़े साहब लिखियो आहे अदा नंबर इन खे रिप्लाई में ॾेई छॾियो आहे मां। ऐं उन खां बाद ॿियनि जा दोस्तनि जा आहिनि। वरी वहीद अहमद लिखियो आहे त फेवराइट सिंगर मास्टर मंज़ूर। बादशाह अहमद सोलंकी लिखियो आहे ग्रेड एल्बम 6 टीपी में। आशिक़ अहमद सोलंकी लिखियो आहे बहितरीन एल्बम। उन खां बाद वरी बादशाह अहमद सोलंकी लिखियो आहे ग्रेड एल्बम 6। ऐं हसन अहमद महर लिखियो आहे VIP एल्बम। एहसन अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे 6हों एल्बम ग्रेड आहे, ज़बरदस्त आहे। ऐं माण्हुनि जी सोच इहा हुई त मास्टर मंज़ूर जहिड़ो बहितरीनु फ़नकार कीअं पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे सघे थो। पर चवनि पिया त इन जे बारे में चवनि पिया त हिन जे साले जो हथु हुयो या पोइ हाणे रब ॼाणे थो कहिड़ी ख़ता हुई, छा हुयो, कहिड़ो मसइलो हुयो जंहिंजे करे मास्टर मंज़ूर खे मारियो वियो, या हुन पाण ख़ुदकुशी कई या कंहिं ॿिए मारियो। ऐं मौक़े ते ॾिठऊं त मास्टर मंज़ूर जे हथ में पिस्टल ऐं गोली लॻल ऐं साहु निकितल हुयो। इन ग़म में थर प्रोडक्शन वारनि ही एल्बम ठाहियो ऐं इन में यादूं लिखी करे पुराणा गाना हिन में दुख भरिया हलायूं। ऐं तासुर जेको हले पियो उहो बि दुख जो आहे, ग़मगीनी हालत जो आहे। ऐं हलूं था हिननि जे गीतनि ॾे, त हिन में जेके गीत आहिनि उहे तव्हांखे ॿुधायूं था। पहिरियों गीत आहे धार थियण जो शौक़ु, ऐं इहो आहे दीदार कुंवर जो कलाम आहे। ऐं उन खां पोइ आहे साबित करे छॾी परायो नेठि परायो आहे। ऐं अली मलाह जो कलाम आहे मुंहिंजे नसीब में। ऐं उन खां पोइ आहे अयाज़ कोड़ाई जो कलाम आहे मूंखे यार रोअण ॾियो। उन खां पोइ वरी माना ॿीहर कलाम ॾिनो अथऊं साबित करे छॾी। सागर शाह जो गीत आहे जिन आशिक़नि खे आज़ारियो तो। ऐं उन खां पोइ आहे शबीर जोखियो जो कलाम आहे जोयो जो तुंहिंजे विछड़ी वञण खां पोइ। ही कलाम थोरो ॾुखियो आहे, अलाए कीअं लिखियलु आहे। हिंगल थियां त सभु ओशाक बुखे जो कलाम आहे। एल्बम कंप्लीट थी चुको आहे। ऐं एल्बम तव्हांखे कीअं लॻो दोस्तों? थोरी कमी पेशी थी वई हूंदी हिन एल्बम में, छो जो कुझु खंघि बि थी पई आहे, खांसी ज़ुकाम बि आहे, सो इन करे थोरी कमी पेशी अची थी वञे। बहरहाल वीडियो बिल्कुलु ठीकु आहे, ॿुधाइजो।